पिया नौशरो फिरोज़ी अदालत में जतोई भाइरनि ख़िलाफ़ 3 केसनि जी ॿुधणी थी रही आहे। गुलाम मुर्तज़ा जतोई ऐं मसरूर जतोई मोरो ऐं दादू थाणनि ते दाख़िल 3 केसनि में अदालत में पेश थी रहिया आहिनि। ॿिन्ही धुरनि जा वकील पिणु अदालत में आयल आहिनि। दहशतगर्दी टोड़ अदालत जो जज बदिली थियण सबबि केस जी ॿुधणी सेशन कोर्ट में थी रही आहे। नौशरो फिरोज़ी अदालत में जतोई भाइरनि ख़िलाफ़ 3 केसनि जी ॿुधणी थी रही आहे। बाक़ी ॿुधायूं पिया गुलाम मुर्तज़ा जतोई ऐं मसरूर जतोई मोरो ऐं दादू थाणनि ते दाख़िल 3 केसनि में अदालत में पेश थी रहिया आहिनि। ॿिन्ही धुरनि जा वकील पिणु अदालत में आयल आहिनि। अवां खे ख़बर ॾियूं पिया त दहशतगर्दी टोड़ अदालत जो जज बदिली थियण सबबि केस जी ॿुधणी सेशन कोर्ट में थी रही आहे। जी नाज़रीन, अवां खे ॿुधायूं पिया नौशरो फिरोज़ी अदालत में जतोई भाइरनि ख़िलाफ़ 3 केसनि जी ॿुधणी थी रही आहे।